आहे चपटी मिटीअ जी चुमंदुसि तारीख़ जी दरिया मां ॾिसंदा वॾा असांजा तोसां 32 दिलियूं आहिनि ए सिंध सोणी झुरंदा पिया क़बर में तोले हॾा असांजा। वाह वाह तो सिंधी समाज ऐं जेकॾहिं असां औरत खे ॾिसंदासीं त असांखे सिर्फ़ु जेको आहे सो हिकिड़े समाज खे जेको आहे सो न ॾिसणो पवंदो, यानी असांखे गैर जानबदारी जेका आहे अख़्तियार करणी पवंदी। जानबदार थी जेकॾहिं हिकु शइ ते ॻाल्हाईंदासीं त असांखे उन शइ यार कंसंट्रेशन ॾियो यार इहो वणंदी न आहे उहा ॻाल्हि असल में। हाँ ठीक है सिंधी समाज ऐं औरत जेकॾहिं असां सिर्फ़ु उन ई समाज ते ॻाल्हायूं त असां उन ते जेको आहे सो वधि में वधि पाण जेको आहे सो अंदरि यानी हिकिड़ी जीअं खूह चइजे खूह जा ॾेॾर जीअं चऊं, छो त दुनिया हिकिड़ी वॾी आहे उन में ई बीठा फिरूं। सिर्फ़ु सिंधी समाज दुनिया में कोन्हे बल्कि ॿिया बि समाज आहिनि, तंहिं करे असां ॿियनि समाजनि ते बि जेको आहे सो थोरी नज़र विझंदासीं। रूसी इनकलाब खां पहिरियां जेको माना साइबेरिया जे इलाइक़े में यूकाग्रेन जेको मूंखे नालो सही नथो अचे, यूकाग्रेन हिकिड़ो इलाइक़ो हो जंहिंमें माना जेको आहे सो चवंदा आहिनि राजोड़ी समाज जंहिंखे इश्तराकी निज़ाम यानी कम्यूनिज़म चवंदा आहियूं। त उन में जेका हाणे वेझर आहे रूसी इनकलाब को तारीख़ जो हिकिड़ो नंढिड़ो वाक़ियो कोन हो, बल्कि क़दामत पसंदी रुजत पसंदी या वायात जेके मुला हुआ जेके पंडित हुआ उन्हनि जा जेके माना जेके वॾा हिकिड़ो ईअं सम्झे त माना वॾा फोर्ट जी क़िला ठहियल आहे उन्हनि खे रूसी इनकलाब ड्रायो हुयो। खणी सरमाएदारी इनकलाब हुयो, उन खां इनकार कोन्हे को, पर हुन इहे जेको आहे सो क़दामत पसंदी जेका मज़हबी रुजत पसंदी उनखे ज़रूरु ड्रायो। त रूसी इनकलाब खां अॻु जेको यूकाग्रेन इलाइक़ो उन में कम्यूनिज़म जो जेको राजोड़ी निज़ाम उहो राइज हुयो। उते जेके औरतूं हुयूं जेके मर्द जॾहिं शिकार कंदा हुआ त उन सां जेको आहे सो औरत बि गॾु शिकार ते वेंदी आहे। ज़ाहिरी आहे कंहिं माई जो जेकॾहिं डिलीवरी थिए थी त उहा त कोन वञी सघंदी आहे ज़ाहिरी आहे, पर उन्हनि सां औरतूं जेके आहिनि ॿियूं जेके आहिनि उहे शिकार ते गॾु वेंदियूं ऐं हुकुमरानी जेका हुई उहा उनजी औरत जी हूंदी हुई। जेका बि शइ हूंदी हुई उहा विरहाईंदी केरु हुई, उहा वॾी माना औरत हूंदी हुई जेका उहा सॼे माना ॻोठ में या हुननि जो जेको कबीलो हो उहा जेको उन्हनि जी माना विरहाईंदो हुयो। रूसी इनकलाब खां जेको आहे सो जेकॾहिं अञा अॻु में था ॾिसूं, रूसी इनकलाब खां अॻु में अञा स्पार्टा खे जेकॾहिं असां ॾिसूं था त स्पार्टा जो हिकिड़ो फ़ौजी कम्यूनिज़म हुयो। उनजो को माना जीअं अफ़लातून जो जेको रुजत पसंदि कम्यूनिज़म हो, अफ़लातून जो को माना एॾो भलो कम्यूनिज़म कोन हो, पर वरी बि हिकिड़ो माना हुनजी हिकिड़ी छाल हुई समाज खे माना जेको आहे सो दॻ ॾियण जी या हिकिड़ो रस्तो ॾियण जी। स्पार्टा जे इलाइक़े में छा थींदो हुयो, स्पार्टा में जेको कम्यूनिज़म हुनजी नज़र में हुयो त उन्हनि में औरतुनि खे तालीम ते त ध्यानु न ॾिनो वेंदो हुयो, पर हुननि खे एतिरी औरतुनि खे आज़ादी हुई जो हू भाला कुश्ती विढ़ंदियूं, घोड़ा हलाईंदियूं, उहे भाला हलाईंदियूं, जंहिंमें असांखे फारस जे इलाइक़े खां जॾहिं फारस वारा जॾहिं जंग जेको आहे सो करे स्पार्टा में विया त असांखे औरतूं जेके आहिनि हुन जूं स्पार्टा जी जंग जी सूरत में असांखे यूनान में मिलनि थियूं। जॾहिं ल्यूनाइटस जेको फारस जो शहनशाह हुयो उहो फारस वारनि खे चए पोइ त असां तव्हांजी औरतुनि सां हशर कंदासीं, जे तव्हांखे मारे औरतुनि सां हशर कंदासीं। त उतां जा जेके माना यूनान स्पार्टा जो हुयो त उहो चएसि पोइ तूं स्पार्टा जी औरतुनि बहादुर औरतुनि खां वाक़ुफ़ ई न आहीं। यूनान जी इन फारस जी मुठीअ में शिकस्त उछलाइण लाइ त हुन जूं जेके स्पार्टा जूं औरतूं आहिनि उहे बि काफ़ी आहिनि। त उन्हनि खे अहिड़ो जेको आहे सो अॻु में जेको आहे सो तसवर हुयो। उनखां बाद जेकॾहिं असां उनखां बाद न पर जेकॾहिं उनखां बि अॻु में चइजे त मोहन जो दड़ो, त मोहन जे दड़े में औरत जेका आहे उहा माना उनखे छा हुयो, उनखां स्पार्टा खां बि अॻु में यूकाग्रेन जेको साइबेरिया जे इलाइक़े में हुयो उनखां बि अॻु में असां पंहिंजे चऊं था सिंध ॾे। त मोहन जे दड़े में जेको आहे सो छा हुयो, मोहन जे दड़े में औरत जेको आहे सो वापारु कंदी हुई, वापार ते वेंदी हुई, मर्द सां गॾु हूंदी हुई, मर्द सां गॾु उहा वापारु करे थी। इन खां वधीक आज़ादी अञा कहिड़ी जेको आहे सो घुरिजे असांखे। वापार ते वञे थी औरत जेको आहे सो ॿेड़ो बि औरत जेको आहे सो हलाईंदी। मोहन जे दड़े जे दौर में जॾहिं जेको आहे सो दरिया त अञा तॾहिं वधीक मस्ती में हुए त हाणे पंजाब जी भड़वत जेको दरिया जेको आहे सो खाई विया। जेकॾहिं कंहिंखे चिड़ लॻे थी त भली लॻे, पर आहे सही सचा। हाँ सही ॻाल्हि आहे। सो जेको तॾहिं दरिया त जेको आहे सो मस्ती में हूंदो। सो औरत जेका आहे उहा ॿेड़ो भलाईंदी त मच्छी ते जेको आहे सो वापारु कंदी ऐं मोहन उन ते जेको नालो पियो उहो बि मोहाणे जे जेको आहे सो लफ़्ज़ मां ई वरितलु आहे, छो त उन्हनि जो घणो जेको वापारु हुयो उहो मच्छी ते हुयो, मच्छी मारींदा हुया, यानी हिकिड़ो शिकार थियो हुयो हिकिड़े क़िस्म जो। त मोहयान लफ़्ज़ जेको असां चवंदा आहियूं त मोहन हुयो जेको हीअं कंदो हो, फलाण जो औरतुनि सां सुम्हंदो हुयो।
त अली बाबा जे लफ़्ज़नि में जॾहिं मां अम्मा खे अली बाबा जो जॾहिं मां अम्मा खे ॿुधायां पोइ त अम्मा जेको माना फिलहाणो मां पढ़ियो त जेको आहे सो हे मोहन जेको आहे सो पंहिंजी भेण सां जेको आहे सो माना फिलहाणो पढ़ी भेण सां हीअं कई भेण सां हीअं कई वरी जॾहिं मां हुनखे दूधे खान जी जेको कहाणी पई ॿुधाए त अली बाबा पोइ चयसि अम्मा छा इहो पंहिंजी जेको आहे सो भेण सां सुम्हंदो त ठका ते मुंहिंजी माना ॿूथ ते जेको आहे सो चमाट थी वई ऐं मूंखे ख़बर पई त जेको आहे सो जेको निसाब लिखियलु आहे उहो ग़लति लिखियलु आहे उहो जेको आहे सो जाबरन लिखियो आहे उहो साम्राज्य लिखियो आहे उहो मज़हबी कट्टरपण लिखियो आहे। असां मोहन जे दड़े ते जेको आहे सो हुयासीं औरत ते त उहा एतिरी जेको आहे सो आज़ादु यानी हुई मोहन जे दड़े में स्पार्टा खां अॻु में आज़ादु हुई। बाद में जेकॾहिं औरत जेको आहे सिंधी समाज में जेको क़ैद थी या हिन वक़्तु जेको रेप्स थियनि था औरत सां इहो उनजो सबबु कहिड़ो आहे जॾहिं एॾी जेको आहे सो हिकिड़ी तरक़ी पसंदि जेको आहे सो आज़ादु मुल्क आहे त उनजो सबबु जेको आहे सो कहिड़ो आहे उहे आहिनि काहूं जेके सिंध ते जेको आहे सो हज़ारनि सालनि खां काहूं थींदियूं पियूं अचनि के मज़हब जे बुनियाद ते था अचनि मोहम्मद बिन क़ासिम जहिड़ा के जेको आहे सो मोहम्मद बिन क़ासिम खां अॻु में मोहम्मद बिन क़ासिम जा वॾा पाया पहिरियों जेको सिंध ते हमिलो थियो उहो त सगुरनि जेको आहे सो असाबनि जेको आहे सो करायो पाण हज़रत उमर फारूकी पहिरियों हमिलो जेको सिंध ते थियो उहो हज़रत उमर फारूकी थियो। हाणे जॾहिं जहांगीर जेका ॻाल्हि थिए त जॾहिं हमिलो थिए थो अरबनि जो हमिलो जेको थिए थो त उहो माना जेको अचनि था अरब उहे पंहिंजो ज़ाहिर आहे कल्चर जेको आहे सो खणी ईंदा ऐं पंहिंजो असां ते जेको मथां जेको आहे सो मड़ींदा ॿोली मड़ींदा मज़हब मड़ींदा तॾहिं अरबनि वटि छा हुयो औरतुनि खे जेको आहे सो ग़ुलाम जॾहिं हुज़ूर साईं खां अॻु में औरतुनि खे उहे छा कंदा हुया पूरींदा हुया औरतुनि खे जॾहिं धीउ ॼमंदी त उहे पूरींदा हुया त उहो कल्चर एॾो माना जाबिर कल्चर असां सिंध में जेको आहे सो खणी आया त पोइ उहो जेको आहे सो जटादार न थी सघियो उन सां वॾनि वारनि वारी फ़ौज विड़ी त नंढनि वारनि वारी फ़ौज विड़ी जॾहिं जेको आहे सो वरी उन खां अॻु में जेके आया या बाद में आया अंग्रेज़ जेको आहे सो आया अरगुन आया तुर्खान आया जिन खे भिटाई बि ललकारे थो जे तूं सिखे फारसी तूं गोलो तूं ग़ुलाम भिटाई बि ललकारे थो त वॾनि वारनि वारी फ़ौज जेको आहे सो औरतूं बि ललकारनि थियूं यूसुफ शाहीन बकोल त अंग्रेज़ चवंदा हुआ जॾहिं जेको आहे सो वॾनि वारनि वारी फ़ौज सिंध जी लहंदी त असांजी तलवार जो जेको मुठियो उहो हथनि मूं छॾाइजी वेंदो हो त सिंधी समाज जी जेका औरत आहे उहा एतिरी जेको आहे सो ताक़तवर रही आहे। बाद में इहे जेके हमला थिया आहिनि उहे हमलनि जा जेके असर आहिनि उहे असां वटि ज़ाहिरिया रहंदा मज़ाहिमत कंदड़ त हुयूं औरतूं बि हुयूं त मर्द बि हुया पर जेके असर जेके आहिनि सकाफ़त जा जेके हिकिड़ो मथां जेको आहे सो किरियो पियो आहे जीअं हिन वक़्तु पंजाब समूरे पाकिस्तान जे मथां किरियो पियो आहे त पंजाब जा असर असां जेको आहे सो सिंध में बि आहिनि त बलोचिस्तान में बि आहिनि त जेको आहे सो पख्तूनख्वा में बि आहिनि। अलाए छा चयो ॻाल्हायो कुझु कोन चयो पंजाब में बि आहिनि पंजाब में त ज़ाहिरिया हूंदा ई हूंदा त उहे असां वटि सिंध में बि जेको आहे सो राइज आहिनि। जेके अरब खणी आया असां वटि कल्चर मज़हबी कल्चर सैयद जेके हिते जेको आहे सो पैदा करे विया त उन्हनि औरतुनि सां कहिड़ो जेको आहे सो बर्ताव कयो हिकु त कारोकारी जो सिस्टम जेको आहे सो शुरू थी वियो कारोकारी जो सिस्टम थी वियो त क़ुर सां शादी करण बि जेको आहे सो शुरू थी वियो। हाणे क़ुर सां शादी तव्हां औरत सां केतिरो जेको आहे सो ज़ुल्म ॾिसो आहे सिंधी समाज में इहा हिकिड़ी रस्म जेका आई क़ुर सां शादी करणो त इहा केतिरी हुनखे औरत खे पोइते करे वेंदी रसूल बकरी जो सही चवंदो त औरत हज़ार साल ग़ुलाम रही आहे तॾहिं उहा कमज़ोर जेको आहे सो थी वई आहे त हुनखे जॾहिं क़ुर सां शादी कराई थी वञे हेॾो जेको आहे सो हुन सां जबर कयो थो वञे मुनीर माणिक जे लफ़्ज़नि में त जेको आहे सो जॾहिं हुनजी हिकिड़ी कहाणी आहे जॾहिं बीबी जी क़ुर सां शादी कराई वई त उहो ॾीए जे भरिसां बीह चए पई जी ॾीओ न जली रहियो आहे पर मुंहिंजी इहा जवानी जली रही आहे इहा सड़ी रही आहे मुंहिंजी जवानी त साइकालॉजी खे हुननि जी जेको आहे सो औरत जी खे केरु ॾिसंदो जॾहिं क़ुर सां शादी करे उहा ॾिसे पई त मां मज़ो कंदसि मां सेक्स कंदसि हुनजी साइकालॉजी पर जॾहिं क़ुर खे ॾिठईं त उहा ईअं चवणु लॻी त इहो जीअं ॾीओ जली रहियो आहे ईअं मुंहिंजी जवानी जली रही आहे पर इहो ॾीओ न आहे। वाह वाह बहितरीनु। सो हाणे जेको आहे सो असां बाद में उनखां बाद में वरी छा थियो जेको ईरान में बि जेका रस्म राइज जेको आहे सो हुई ज़रतिश्त क़बीले में बि हुई त ईरान में बि हुई उहे ईरान वारा साॻा ई
रोज़ रोज़ को अरबन जो हिकिड़ो हमिलो कोन थियो, रोज़ रोज़ भॻा भॻा ईंदा हुआ। हज़रत अली जे दौर में बि हमिलो थियो, पर जॾहिं शहादत हुनजो वाक़ियो आयो बगदाद में, त पोइ हे जेको आहे सो बीह न सघिया, केनान ऐं सेवण खां जेको पता हितां वापसि मोटी विया। यानी अहिड़ी शिकस्त हज़रत उमर फारूक त अहिड़ी शिकस्त खाधी जो ॿीहर अचण ते ई तयारु न हुयो, त हाणे हेॾे वञा कीअं मां। यानी सिंधियुनि औरतुनि बि मज़ाहिमत कई आहे, त जेको आहे नंढनि वारनि वारी फ़ौज मज़ाहिमत कई आहे, त वॾनि वारनि वारी फ़ौज मज़ाहिमत कई आहे। ज़रतिश्त क़बीले में औरतुनि में जेको आहे सो ईअं हुयो त जेका ज़ाल आहे उहा असां माना कंहिंखे बि जेको आहे सो माना थोरे माना एवज़ में भला हे कमु कर, उहो हुनखे ज़ाल ॾेई छॾींदा हुआ। पोइ उहा कनीज़ हुजे या उनजी रियल हक़ीक़ी ज़ाल हुजे, उहा ज़रतिश्त क़बीले में अॻ में राइज हुई, बाद में वरी ईरान में आई। ऐं हिन वक़्तु असां वटि सिंधी समाज में त हिन वक़्तु बि उहो ज़रतिश वारो क़बीलो, उहो जेको आहे सो ईरान वारा असर जेके आहिनि, ईरान वारा जेके असर आहिनि, जीअं जेको आहे सो यूनान जो जेको आहे सो हिकिड़ो रोलू ड्रामाई जेको प्राक्सागोरा, अरस्तुफेन्स ऐं प्राक्सागोरा, इहे रोलू जेके ड्रामाई हूंदा हुआ, जेके कम्यूनिज़म खे जेको आहे सो ऐं माना सोशलिज़म खे या नेशनलिज़म खे जेको ग़लति करे पेश कंदा हुआ, त औरतुनि खे जेको आहे सो इजाज़त ॾियणु, यानी सभु कंहिं सां जेको आहे सो सुम्हणु, इहो इन में न हुयो, पर इहो मज़हब में हुयो, जेको ज़रतिश्त में बि हुयो, त हिन अरबन में बि हुयो। अॼु असां वटि सिंधी समाज में अहिड़ा जेको आहे सो असर अरबन वारा मौजूदु आहिनि, जेके जिन खे कढण जी कोशिशि त कयूं था, पर हाणे ॿी हिकिड़ी ॻाल्हि जेको तरक़ी माना चवंदा आहिनि, त औरतुनि जी जेका तरक़ी आहे उहा कीअं माना समाज जी जेका आज़ादी आहे, क़ौमी आज़ादी जेका ग़ुलामी आहे, उहा कीअं जेको आहे सो मुमकिन थी सघे थी। हिकिड़ा अख़बारी लेखक एजाज़ मंगी जहिड़ा जेको आहे सो टाउट दलाल जेके पैसनि ते लिखी ऐं चवंदा आहिनि त असां जहिड़ा नौजवान जेके आहिनि पढ़नि कोन था। अड़े तुम नौजवान खे ॾिनो छा आहे? मज़ाहिमती सियासत इजाज़त ॾिनी आहे असांखे? न ॾिनी आहे। मज़ाहिमती अदब ॾिनो अथई? न ॾिनो अथई। छा तव्हां नौजवाननि खे ॾिनो छा आहे जो तव्हांखे नौजवान पंहिंजे जेको आहे सो पेरनि ते था बीहनि? हिननि नौजवाननि खे कंहिं जेको आहे सो कहिड़े अदीब वठी हिते विहारियो आहे अची? ॾिनो छा आहे? तरक़ी कीअं मुमकिन आहे? अख़बार में लिख ॾींदा असांजो नौजवान पढ़े कोन थो, हीअं नथो करे, हीअं नथो करे, बीठा जेको आहे सो ढिढोरो पिटींदा। ॿियो असां इन ते हुयासीं त माना इहो समूरो जेको सबबु आहे, इहो हिकु त चाहुनि जो आहे, ऐं इहा क़ौमी ग़ुलामी आहे। जेके अरगुननि सां विढ़िया, त उहे को अरगुननि सां पंहिंजी वतन जे करे बिल्कुलु विढ़िया हुआ, पर समूरी क़ौमी आज़ादीअ जे करे कोन विढ़िया। जेके अरगुननि सां विढ़िया, जेके कलोड़ा विढ़िया, जेके समा विढ़िया, जेके सूमरा विढ़िया, इहे पंहिंजी शहनशाहत क़ाइमु करण लाइ विढ़िया। पर छो इहो दुरुस्त विढ़िया? दुरुस्त छो विढ़िया? उन जूं हालतूं जेके हुयूं, मारूज़ी हालतूं जेके हुयूं, इहे ई हुयूं त असांजी शहनशाहत बचंदी, तॾहिं ई धरती बचंदी। राजादार शहनशाहत लाइ विढ़ियो हो, पर उन जे पुठियां जेका कार फार्मा हुई उहा धरती हुई। जेकॾहिं राजादार जी शहनशाहत ऐं धरती ॿई गॾु आहिनि, त उन्हनि ॿनी लाइ गॾु विढ़णु हिकिड़ी जेको आहे सो जेको आहे छा आहे, जिदोजहद आहे, हिकिड़ी पंहिंजी धरतीअ खे बचाइण जो हिकिड़ो तरीक़ो आहे। ऐं इहो सभु कुझु त इहो ई आहे। हाणे हिन वक़्तु असां वटि छा आहे, न असां वटि जेको आहे सो एजुकेशन जेको आहे सो सिस्टम आहे, न हेल्थ सिस्टम, को बि सिस्टम जेको आहे सो असां वटि हिकिड़ो त माना दरम बरम लॻो पियो आहे। इहो छाजे करे आहे? इहा साॻी क़ौमी ग़ुलामी जेके अरब खणी आया, जेके अरगुन खणी आया, अॼु असांखे पंजाबियुनि जी सूरत में वरी क़ौमी ग़ुलामी जेको आहे सो मिली आहे, जेके पंजाब खणी मथां आयो आहे। पंजाब ज़ालिम आहे, अॼु बि कल्ह बि ज़ालिम हुयो, अॼु बि आहे, सुभाणे जेकॾहिं नथो रहे त असां दावा चवंदासीं त पंजाब जेको आहे ज़ालिम न आहे। पर जेसिताईं मुंहिंजी सोच मञे थी, तेसिताईं पंजाब खे ज़ालिम चवंदो रहंदो। हिकिड़ा दोस्त जेके बोनापार्टिस्ट यूट्यूब पे ख़्याल जा जेके चवंदा आहिनि पंजाब ज़ालिम न आहे, जेके माना इहे चइजे त हिकिड़ा रुजत परस्त जेके आहिनि, चवंदा आहिनि बाबा पंजाब ज़ालिम कोन्हे। जदलियात जे मौज़ू खे त उहो मथे ते खणी सॼे मुल्क में घुमाईंदा त पंजाब ज़ालिम न आहे। पर जदलियात मुताबिक़ हर शइ जो सबबु माना सबब खां बग़ैर को बि नतीजो नथो थिए। हाणे मुंहिंजी हिकिड़ी लापरवाही जे करे मोबाइल किरी, इहो मुंहिंजी लापरवाही सबबु हुयो, जेका मेरी थी इहो नतीजो आहे। सबब जो नतीजो थिए थो, पर जॾहिं जेको आहे सो नतीजो मज़लूम क़ौम आहे त सबबु ज़ालिम क़ौम छो था चओ तव्हां? नतीजो मज़लूम क़ौम आहे त सबबु ज़ालिम क़ौम बि हुजणु घुरिजे। हिकिड़ो जो पाकिस्तान में मज़लूम क़ौम रहनि थियूं, बाबा मज़लूम रहे थी त ज़ालिम बि हूंदी।
ज़रूरियात मुताबिक़ हर शइ जो तज़ाद ज़िद थिए थो त तव्हां उन ॻाल्हि खे छो नथा मञो। जेकॾहिं ज़ालिम आहे त मज़लूम बि हूंदो ज़ाहिरी आहे, महकूम आहे त हाकिम बि हूंदो, ग़रीब आहे त अमीर बि हूंदो, सुठो आहे त ख़राबु हूंदो। जेकॾहिं उन्हनि में हिकिड़ो न आहे त ॿिन्ही जो वजूद न हूंदो। इलेक्ट्रॉन आहे साइंस में त प्रोटॉन बि हूंदो, जेकॾहिं प्रोटॉन आहे त इलेक्ट्रॉन बि न हूंदो, जेकॾहिं इलेक्ट्रॉन आहे त प्रोटॉन बि न हूंदो। सो इहा जेका बि हुनजी जेका यूपी पे ख़्याल परस्ती आहे उहा त मां जेको आहे सो रदी सम्झंदो आहियां त पंजाब जेको आहे ज़ालिम आहे, बिल्कुलु उते मज़लूम जेको आहे सो माण्हू रहनि था, उहो असां जेको आहे तस्लीम कयूं था। पर पंजाब ज़ालिम आहे। पंजाब कहिड़ो जेको आहे सो सिंध जो इस्तेसाल न कयो आहे। ॿुधायो, पाणीअ जो इस्तेसाल कयो अथनि, डेम जेको आहे सो मथां मड़िया विया, बिजलीअ जो इस्तेसाल कयो अथनि, तालीम जो इस्तेसाल कयो अथनि। माने सिंध में अहिड़ो कहिड़ो इस्तेसाल आहे जेको पंजाब न कयो हुजे। को हिकिड़ो ॿुधायो सिंध जो इस्तेसाल जे न कयो हुजे। बलोचनि जो इस्तेसाल न कयो हुजे, बलोचनि ते जेको आहे सो फ़ौजकशी कई वई। बांग्लादेश सां इहो जेको आहे सो हालत कई, कंहिं कई? पंजाबिन कई। अञा जेकॾहिं पंजाब ज़ालिम न आहे, अञा बि जेकॾहिं पंजाब ज़ालिम न आहे त पोइ उन्हनि खे जेको आहे असां थोरो जेकॾहिं उन्हनि खे चइजे त तारीख़ जेकॾहिं तारीख़ जो मुतालो कयो त माना ॾाढो हिकिड़ो बहितर थी वेंदो। महिरबानी। अच्छा, ॿियो हिकिड़ो ॻाल्हि हुई त असां जेको हिन ते औरत आज़ादी मार्च जी जेका ॻाल्हि पई कईसीं, औरत आज़ादी मार्च खां मां हिकिड़ो अॻ में कुझु जेको आहे सो ॻाल्हाइणु चाहियां थो। जीअं लतीफ़ जे जेको आहे सो चयुनि त लतीफ़ औरत खे जेको आहे सो सिंधी समाज जी औरत खे, सिंधी समाज जी औरत ताक़तवर रही आहे, कमज़ोर कोन रही आहे, ताक़तवर रही आहे। जीअं मां तव्हांखे जेको आहे सो हिकिड़ो ॿुधाया आहिनि त मोहन जे दड़े खां जेको आहे सो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई त बाबा यूके गिरा साइबेरिया खां, रूसी इनकलाब खां अॻु, उन खां अॻु वरी स्पार्टा हुयो, पर स्पार्टा खां बि अॻु में मोहन जे दड़े जी जेका औरत हुई उहा तहज़ीब याफ़्ता हुई, उहा आज़ादु हुई। त उन खां हाणे जेको आहे सो असां इन ॻाल्हि ते चऊं था लतीफ़ वारी, त लतीफ़ उन्हनि खे जेको आहे सो औरत खे छो थो जेको आहे सो बहादुर करे, छाजे खां थो करे बहादुर उन्हनि खे? बाबा औरत जेका ग़ुलाम हुई सिंधी समाज में, तंहिं वक़्तु बि औरत जेको आहे सो लतीफ़ जे दौर में बि ग़ुलाम हुई, पोइ बि लतीफ़ उन्हनि खे जेको आहे सो बहादुर करे पेश कयो आहे। जीअं नजफ़ जेको आहे सो ॻाल्हि कई त लतीफ़ औरत खे कमज़ोर नथो सम्झे। बाबा नथो सम्झे जो मक़सदु इहो आहे त सिंधी कमज़ोर नथो सम्झे त ज़रूरत ई न पवंदी। जेकॾहिं मिसाल तौरु मर्द हिन वक़्तु ताक़तवर आहे, असां चवंदा आहियूं त मर्द जेको आहे सो ताक़तवर आहे, माना घटि जेको आहे सो इस्तेमालु कंदा आहियूं। तीअं ई जेकॾहिं उन वक़्तु औरत जेको आहे सो ताक़तवर हुजे हा त लतीफ़ उन जे बारे में न लिखे हा। जेकॾहिं मर्द मज़लूम हुजे हा त उन जे बारे में लिखे हा। उनखे हिमत ॾियण लाइ सिंधी समाज खे हिकिड़ी ज़हनी ओसर ॾियण लाइ जेको आहे सो लिखियो। जीअं मारवी खे जेको आहे सो चवराए थो, हाणे मारवी खे लतीफ़ त ॾिठो त कोन हो, कोट में जॾहिं बंदि हुई उहा पई हुई, ॾिठो कोन हो, पर लतीफ़ खां ख़्यालु त लतीफ़ जो आहे, पर हू चवराए माए जेको आहे सो मारवी कूदो त जे लूणु लिङे लाई चीरे चीरे चम, मूं कुर अॻु न कयो अहिड़ो कोझो कमु, जा जा दवा दम ता ता पिर्त पवारसी, मुंहिंजे जिस्म खे चीरे उन में लूणु विझ, त बि मां उहा ॻाल्हि जेको आहे तुंहिंजी तस्लीम न कंदुसि। मूं कॾहिं बि अहिड़ो कमु कोझो जेको आहे न कयो आहे। जा जा दवा दम, जेकॾहिं दम हलियो वञे मुंहिंजो ता ता पिर्त पवारसी, पोइ बि मुंहिंजी ज़ुबान जेको आहे साॻी हूंदी, पोइ बि मुंहिंजा लफ़्ज़ जेके आहिनि उहे साॻा ई हूंदा। सुहिणीअ कूदो चवराएसि। त नजफ़ जीअं जेको आहे उन शेर पियो मां वरी दोहिरायां थो त सियारे सिअरात में जा घिड़ी वसंदे मींहं, सियारे जी ऊंदाही रात आहे दरिया थधा, सियारे सिअरात में जा घिड़ी वसंदे मींहं, हलो त पुछूं सुहिणी, हलो त पुछूं सुहिणी, जा कर ॼाणे ॾींहं, जेको नींहुं करे ॼाणे ॼाणे हेॾी ऊंदाहीअ में जेका दरिया में गिरे थी, सिर्फ़ु हिकिड़े जेको आहे सो दिले जे करे, दिले जी माना हुनखे जेको आहे सो ढाल आहे। दिलो छा आहे? हुनखे जेको आहे सो पंहिंजी मंज़िल जी जेका हुई उहा छा हुई, हुनखे माना उत्साह हुयो, पंहिंजी मंज़िल जो उत्साह हुयो। उहा हिकु इनकलाबी औरत हुई, हुनखे इनकलाब ते भरोसो हुयो, हुनखे जिदोजहद ते भरोसो हो। न त दिलो कहिड़ी हैसियत थींदो आहे दरिया में, दिले जी दरिया में का हैसियत थिए थो रही आहे? इहा इनकलाब जी हैसियत ई जेको दरिया पोइ टपाए हुनखे, इहा इश्क जी जेको आहे सो हैसियत ई जेको हुनखे सुहिणीअ खे दरिया पोइ टपाए। सियारे सिअरात में जा घिड़ी वसंदे मींहं, हलो त पुछूं सुहिणी, जा कर ॼाणे नींहं, जंहिंखे रातो ॾींहं मेहारी मन में। पोइ असां वधीक जेको आहे सो
हिन ते ॻाल्हायूं पिया। हुन खां बाद जेको आहे सो मज़हबी कटरपणनि ते जेको आहे सो असां हिकिड़ी नज़र विधी त वॾे में वॾो सबबु जेको आहे सो इहो मज़हबी कटरपणो ऐं क़ौमी ग़ुलामी आहे। पहिरीं ॻाल्हि त वॾे में वॾो मज़हबी कटरपणो न, पर क़ौमी ग़ुलामी आहे। मज़हब खां वधीक जेका आहे क़ौमी ग़ुलामी ख़राबु आहे। जेका क़ौमी मज़हब असां ते कंहिं जेको आहे सो राज कयो आहे, मुस्लमाननि जेको आहे सो इस्लाम जे नाले ते पाकिस्तान जेको ठाहे उहो मज़हब असांजे मथां कंहिं जेको आहे सो माना मसलत कयो, उहो पंजाब कयो। यानी उहा वरी बि जेको सुवालु अचे थो उहो क़ौमी ग़ुलामी ते अचे थो। मज़हबी जेका इंतिहा पसंदी असां में पैदा थिए थी उहा बि क़ौमी ग़ुलामीअ जे करे ई पैदा थिए थी। छो त उहा मज़हबी इंतिहा पसंदी जेके ॾिए थो उहो असांखे ग़ुलाम कंदड़ ई ॾिए थो। जेसीं ताईं उन खां आज़ादी हासिलु नथा कयूं तेसीं ताईं इहे जेके ग़ुलाम क़ौमुनि में जेके रुझान आहिनि उहे पैदा थींदा रहंदा। इहे जेको आहे सो अणटर आहिनि त जेको आहे सो पैदा न थियनि, उहे थींदा ई रहंदा। औरत आज़ादी मार्च जेका अची रही आहे, इहा हिकिड़ी जेको आहे सो माना असांजे समाज में हिकिड़ी माना छलांग हिकिड़ी सुठी जेको आहे सो ॻाल्हि आहे। औरत आज़ादी मार्च इन खे केरु माना ख़राबु जेकॾहिं चए थो त उहो उनजो जंहिं जेकॾहिं डॉक्टर खे ॾेखारे त सुठी ॻाल्हि आहे, उहा सुठी ॻाल्हि आहे थिए थो। पर तरीक़े कहिड़े जी थी थिए, उन ते कहिड़ा माण्हू आहिनि, उते फ़र्द कहिड़ा आहिनि, हुकुमरानी कहिड़ी था कनि। जॾहिं गॾु हुकुमरानी कंदो आहे पोइ जेको आहे सो खणी धणो ॿकरियुनि जो हुजे या जेको आहे सो शींहं जो हुजे, पर उहो नुक़सान में वेंदो आहे। साईं जीअं चवंदो आहे बगड़नि जो ॿकरियुनि सां सानवी इतिहाद, बगड़नि जे फ़ाइदे ॿकरियुनि जे सदाईं बर्बादी में वेंदो आहे। सो साईं जीअं सही त इन्हनि लफ़्ज़नि ते जेको आहे सो ॻाल्हाईंदे त हिन वक़्तु बि जेको आहे सो माना हुकुमरानी जेके इन्हनि शयुनि जी कनि था त उहे जेको आहे सो कहिड़ा आहिनि, उहे ख़ुदि औरतुनि खे हक़ जेको आहे सो ॾियनि था, नथा ॾियनि। जीअं असां राति ॻाल्हायूं था पिया त कुझु औरतूं या कुझु जेकॾहिं मर्द, उते कुझु माना सभिनी ते नथा ॻाल्हायूं, उते औरत आज़ादी मार्ग ते अहिड़ा बि आहिनि जेके औरत खे आज़ादी त ॾियणु चाहिनि था, पर सूरत कहिड़ी में असांजी ग़ुलाम थी आज़ादी वठे, असांजो ग़ुलाम थी आज़ादी वठे। यानी कंहिंजी ग़ुलामी तस्लीम करे आज़ादी वठणु, इन खां वधीक जेको आहे सो बदतरीन जेका सोच अञा कहिड़ी थी सघे। छो त मां शकील जो ग़ुलाम थी आज़ादी वठां, मां आज़ादु थी जेको आहे सो छो न विढ़ां, ग़ुलाम त वैसे बि आहियां, वरी ग़ुलाम थी आज़ादी छो वठां। तो इहो औरत आज़ादी मार्च ते ॿियो हिकिड़ो हाणे हिन वक़्तु जेका रेप जेको आहे सो केसनि ख़िलाफ़ु जेको आहे सो थिए थी, सिंधी समाज में रेप केस जेको आहे सो बिल्कुलु आहिनि, वधीक आहिनि, किथे किथे थियनि था। पर रेप केसनि जो सबबु जेको आहे सिर्फ़ु जिनसी तालीम कोन्हे को, मेल जेको आहे सो डोमिनेंसी आहे। यानी जेको मर्द आहे उहो औरत ते चाहे क़ाबिज़ आहे। इहे रेप जो सबबु वॾे में वॾो इहो ई आहे, मेल डोमिनेंट जेको मर्द सुपीरियर आहे ऐं औरत जेको आहे सो उहा कमज़ोर आहे, बिल्कुलु कमज़ोर आहे। उहो इन जे करे कमज़ोर आहे छो त हुनखे मर्द कयो आहे, हुनखे मज़हब कमज़ोर कयो आहे, हुनखे जाबरनि जेको आहे सो कमज़ोर कयो आहे, ज़ालिमनि कयो आहे, क़दामत पसंदि कयो आहे। माना बुराइनि जेके समाज में पैदा थियनि थियूं उन्हनि खे जेको आहे सो कमज़ोर ऐं जेको आहे सो हीणो बणाए छॾियो आहे। न त औरतूं जेको जीअं फारसी में जेको आहे सो पछ्ते टपो चवंदा आहिनि त जेकॾहिं जवाननि खां कमु नथो थिएसि, प्यारा वतन तुंहिंजे जेको आहे सरज़मीन जी हिफ़ाज़त तुंहिंजियूं कुआरियूं छोकिरियूं कंदियूं। न त इहे जेके पछ्ता जेके टपा आहिनि उहे छाजे लाइ इस्तेमालु थिया आहिनि। इहे औरतूं विड़ियूं आहिनि, उन्हनि मज़ाहिमत कई आहे, उन्हनि जंग कई आहे, तॾहिं इहे औरतुनि लाइ जेको आहे सो इस्तेमालु थियनि था। हिन वक़्तु हीणी बणियल आहे औरत, त जेको तेको चवंदो हुनखे औरत खे अकुलु खुड़ी में आहे, हीअं आहे। पर रसूल मेमण चवंदो आहे उहा अकुल जी सादत मंदी आहे जेको औरत जी खुड़ियुनि में आहे। अकुलु खुड़ियुनि में आहे न, पर रसूल मेमण चवंदो आहे औरत अकुल जी जेका सादत मंदी आहे उहा हुनजी माना जेको आहे हीणाए पए अकुल जी, जो औरत जी खुड़ियुनि में थिए थो। तो हिकिड़ो रेप केसनि ते वियासीं त रेप जेको केस थियनि था उन्हनि जो हिकिड़ो औरतुनि सां वॾो हिकिड़ो सबबु जेको असां वारा माना यार ॾींदा आहिनि, असां वारा भणा जेको चकुलो जेको आहे उन रेप केसनि खे रोके सघे थो। हिकिड़े माना असां माना पहिरां में यानी हिकिड़े असां हंधि चई था अचूं औरत आज़ादु समाज आज़ादु, ॿिए हंधि वरी चऊं था त बाबा चकुलो जेको आहे सो उहो रेप केसनि खे रोके सघे थो। अड़े बाबा औरत आज़ादु चकुलो जेको रेप केसनि खे रोके सघो था, यानी भड़वे खे इजाज़त आहे त उहो चकुले में औरत खे ग़ुलाम करे विहारे ऐं औरत खे आज़ादी न आहे त उहो ॿाहिरि घुमी सघे, हुनखे तव्हां जेको आहे सो माना रेप जो शिकार बणाए था छॾियो, उहा औरत खे आज़ादी न आहे। यानी जीअं वतायो फ़क़ीर चवंदो आहे, वतायो फ़क़ीर जी चोरी थी वई, पोइ हिकिड़ो आहे वताया जेकॾहिं
कुतो धारी हाँ त यार तुंहिंजी माना चोरी न थिए हाँ ठीकु आहे धारींदुसि वरी ॿियो आहे त चईं यार तूं जेकॾहिं माना लोड़ो लॻियल हुजे हा न पोइ तुंहिंजी चोरी न थिए हा लोड़ो बि लॻाईंदो सुभाणे टियों आहे त चईं यार जाग करी हाँ यानी जागी हाँ त तुंहिंजी चोरी न थिए हा त वताए फ़क़ीर चवंदो ॾे माना चोर जो बि को ॾोह आहे या रुॻो मुंहिंजो ॾोह आहे चोर जो बि ॾोह जेको मर्द जो बि ॾोह ॾियो या रुॻो औरत जो आहे जेकॾहिं रेप थिए थो त रेप करे ई केरु थो मज़हबी मुला जेको जवाबु ॾींदा त बाबा गोश्त जेकॾहिं ॿाहिरि पियो हूंदो त कुतो वेंदो त ॾोह गोश्त जो आहे या कुते जो आहे कुते जो ॾोह आहे गोश्त जो ॾोह न आहे गोश्त पियो आहे पंहिंजी जॻह ते खाए हुनखे पटे ई केरु थो कुतो थो पटे त ॾोह कुते जो थियो गोश्त जो थियो सम्झां थो ॻाल्हि